बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, तव्हां ॿुधो हूंदो त सियाणो कांव हमेशह ॿिटंगियो फासंदो आहे। उहो पंहिंजी सियाणप जे करे अहिड़ो कमु करे वेंदो आहे जो मजबूरन उहो पाण ई फासंदो आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त कुझु नेक मर्द के चङा मोतबर चाहींदा आहिनि त असांजी पाण में ॿधी हुजे, पर कुझु निभागनि जे करे उहा ॿधी जुड़ी न सघंदी आहे। ॿधी छो न जुड़ंदी आहे, ॿधी छो न थींदी आहे? उन जी वजह हिकिड़ी इहा आहे त दिलि जो ख़ौफ़ ऐं सियाणप। चवंदा आहिनि त असांजो छा, हर को वञी पाण ॼाणे अॻिलो मुंहिंजी त इज़त करे थो, मां छो ॿियनि सां। हालांकि अहिड़नि माण्हुनि जे करे सॼे बिरादरी जी ॿधी बि टुटंदी आहे ऐं पंहिंजाइप में इख़्तिलाफ़ बि अची वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ी रियासत जो हिकिड़ो बादशाह हुयो। उन हिकिड़े ॻोठ वारनि खे घुरायो त मूं वटि हिकिड़ी हाथी आहे, उन हाथीअ खे खणी वञी पालियो। त उन में जेके 4 नेक मर्द हुया, उन्हनि ॻोठ वारनि खे राति जो घुराए उन्हनि खे सलाह कयूं त असांखे फ़ाइदो कहिड़ो जो असां बादशाह जी हाथी पालियूं, असांखे कहिड़े कुलनि जो सवाबु मिलंदो जो असां पर इहा हाथी पालियूं, उनजो ख़र्चु कयूं, उनजो गाह पठे जो माना महिनत कयूं। ॻोठ वारनि छा कयो, उन बादशाह खे हिननि नेक मर्दनि जो नालो ॿुधाए छॾियऊं, साईं असां त तुंहिंजे हाथी पालण लाइ तयारु आहियूं, पर फलाणा टीरा मटीरा जेके आहिनि असांखे उहे झलनि था। बादशाह बि उन्हनि ते ॾमिरियो। हिननि नेक मर्दनि चयो जे अगरि असांजो चवणु नथा कयो त वञी पाण ॼाणो। आख़िर शौक़ मां हाथी काए अची ॻोठ में बीहारियूं। अची हिन जी महिनत कयूं। हाणे हाथीअ जो पेट भरे केरु, हिन जे लाइ गाह पठे जो ऐं घुमाइण जो हिन जी हिफ़ाज़त केरु करे। अची ॻोठ वारा फाथा परेशान थिया जो सभिनी पंहिंजा कम कार छॾे हाथी जे कढ लॻी पिया। वरी सॼो ॻोठ अची गॾु थियो, उन नेक मर्दनि वटि आया त यार तव्हां सही पिया चओ, असां त हिन बादशाह जे हाथी खे वठी फाथा। हाणे मसइलो हल कीअं कजे? को अहिड़ो हल कढो त जीअं काए त बादशाह खे मोटाए ॾियूं। उन्हनि मां हिकिड़े नेक मर्द हामी भरी त हाथी मोटाइण लाइ तव्हां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। हाथी काहे ॻोठ वारा माण्हू सभु गॾु थी उनखे चवंदासीं बाबा हे तुंहिंजी हाथी असां कोन पालींदासीं, जवाबु ॾेई छॾींदासीं। ॻोठ वारनि चयो सही आहे, असांजी हिन मां जान छुटे। हाणे हाथी काहे सॼे ॻोठ जा माण्हू गॾु थी बादशाह ॾे वञनि था। उहो जेको नेक मर्द हो उहो सभिनी खां अॻु में हलंदो रहियो ऐं जेके बिरादरी वारा माण्हू हुया उहे सभु पोयां हुया। आस्ते आस्ते हिकु हिकु जे दिलि में ख़्यालु थींदो आयो त मां वेंदुसि मतां, मूं ते बादशाह ॾमिरे, उहो चए थो मां वञा, मुंहिंजो छा। आख़िर हिकु ॿिए खे घोतूं ॾींदा, सभु को निकिरंदो वियो। पोइ हिते जो नेक मर्द ॾिठो त अकेलो पाण हाथी कायूं थो वञे, बिरादरी जो को बि माण्हू हुनजे पोयां कोन हो। हाणे अची बादशाह जे साम्हूं बि पहुतो, सिधो बादशाह वटि वञी हाज़ुरु थियो। बादशाह ॾिसंदे ई हिन ते ॾाढो ईअं गरम थियो। चई तूं पंहिंजी बिरादरी खे माना वर्गलाए पियो त हाथी न पालेनि, हीअं न कनि, हीअं न कनि, त हाणे वरी बि तूं हाथी काहे मूं वटि आयो आहीं? हिन चयो साईं मसालो त ईअं कोन्हे जो मां हाथी काहे तव्हांखे ॾियणु कोन आयो आहियां, मां हाथी तव्हांखे ॾेखारणु आयो आहियां त मुंहिंजी बिरादरी वारा चवनि था त तूं ॾिस असां हिनखे कीअं पालियूं था, तातियूं था, 2 हाथियूं असांखे ॿियूं बि ॾियो। उहो ॻोठ वारा जेके आहिनि तमामु घणा राज़ी आहिनि। हाणे मां हिकिड़ी हाथी हे काहे वञा थो, 2 हाथियूं ॿियूं बि ॻोठ वारनि ॾे मोकिलियो ऐं 2 पुलिस वारा बि मोकिलियो। उन्हनि खे चयो त जीअं हिन जो खाधो कयो अथव, बादशाह जो हुकुम आहे त हिन ॿिनि जो खाधो बि अहिड़ो कयो। ॻोठ वारा त राज़ी आहिनि, चवनि था त हाथी भले असां वटि हुजे ऐं 2 हाथियूं ॿियूं बि हुजनि। उहो हमरा मोटी अची हाथी अची ॻोठ वारनि खे ॾिनई। बादशाह जा 2 हाथी वधीक अची हिननि जे ॻोठ में छॾियऊं ऐं ॻोठाणनि खे घुराए चयूं त बादशाह जो हुकुम आहे, जीअं पहिरीं हाथी खे पालियो अथव हिननि खे बि उअं ई पालिजो, अगरि का कमी थी त तव्हांजो सुठो न थींदो। ॻोठ वारा हिकिड़ी हाथी मूं जान छॾाइण जे पोयां हुया त कंध में वरी 2 हाथी ॿिया बि हिननि खे कंध में लॻी विया। उहो सिपाही त हाणे मोटी विया आहे, सॼो ॻोठ गॾु थी उन नेक मर्द जे घर आया। यार हे तूं असां सां कहिड़ो ज़ुल्म थो करे, असांखे खाइण लाइ अटो कोन्हे, असां हिकु हाथी मूं जान छॾाइण जे कढ हुयासीं, तूं वरी 2 हाथियूं ॿिया बि असांजे कंध में हणी वएं। हुन चयो यार मां बादशाह खे ॾाढियूं रड़ियूं कयूं त हू मिसकीन आहिनि, नथा पाले सघनि। चयो त हू मुंहिंजी हाथी मूं ख़ुशि आहिनि, अगरि ख़ुशि न हुजनि हा त पाण मूं वटि आणनि हा न।
त इन जे करे त तव्हां जेसीं ताईं पाण बादशाह ॾे न वेंदव त इहे हाथियुनि जो तादादु अञा तव्हां ॾे वधंदो, तव्हांजी ज़िंदगी इहा ईअं तबाह थी वेंदी। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त चवंदा आहिनि त सियाणो कांउ ॿिटंगियो फासे। असांजे माशरे में ॿियनि खे अॻुवाण करे पाण पोइते खिसकणु लॻंदो आहे। त को बि अगरि मसइलो थींदो आहे त 5-10 गॾु नथा बीहनि, हर को गॾु करे वरी हर को खिसकियो इज़त वारे माण्हुनि खे अॻिते करे लोफर पोयों निकितो थो वञे। ऐं लोफर पाण खे सियाणो सम्झी उतां निकिरी त वञे थो, पर यकीन कयो त उहे ई लोफर वरी ॿिटंगियो फासंदा। ॿधी हिकिड़ी अहिड़ी ताक़त आहे त ॿधीअ ते को बि हावी न थी सघंदो। ऐं जेके नेक मर्द आहिनि, उहे इज़त वारा आहिनि, उहे माहौल खे घुमी आया आहिनि, उहे सम्झी सघनि था त हिन अहिड़नि बिरादरियुनि सां कीअं हलिजे। जीअं हाथी वारो सिस्टम थियो त शुरूअ में उन झलियो त बादशाह जे हाथी जे पालण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो पवंदो। इहा सिर्फ़ु चापलूसी हूंदी त बादशाह जे असां हाथी था पालियूं, त उन जो चवणु कंहिं न वरितो। जॾहिं चंद ॾींहं गुज़रिया त उहे सभु अची हाथी खां फाथा, वरी बि नेक मर्द खे अॻुवाण करे ऐं हाथी वापसि ॾियणु वक़्तु बि विया त सभिनी पंहिंजी दिलि कोन झली ऐं वरी हर को खिसकणु लॻो। त हाणे सियाणे माण्हूअ छा कयो, बिरादरी ईअं कोन सुधरंदी त उन्हनि जे मथां वञी बादशाह सां डील करे वरी ॿ हाथियूं वरी उन्हनि जे कंध में हणाए छॾियईं। तव्हांखे अगरि कामयाबु थियणो आहे, ज़माने सां अगरि मुंहुं ॾियणो आहे ऐं सुठनि ताक़तुनि खे किराइणो आहे त तव्हांखे हर हाल में ॿधी करणी पवंदी। ॿधी कयो, पाण में गॾु थियो, सुभाणे हर ॾुखी में सुखी में तव्हांखे ॿधी वारा ई कमु ईंदा। न को ताक़तवर कमु ईंदो, न बादशाह कमु ईंदो, न को वॾेरो कमु ईंदो। अगरि पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह निगहबान।